मेहर लॻे 3 ॾींहं अॻु अफ़वाह बाद क़तल थियल नौजवान साहिल घांगरो जे क़तल ख़िलाफ़ मेहर बार जे वकीलनि सदर वकील अब्दुल हलीम बुघियो जनरल सेक्रेटरी सईद अहमद पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहर कोर्ट जे अहाते खां कोर्ट जे मुख्य गेट ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे। मेहर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राजा अतहर गोरड़। जी राजा अतहर, छा तफ़सील आहिनि? जी ज़रा अव्हांखे ॿुधाईंदो रहां त मेयर में 3 ॾींहं अॻु अॻवाबाद बेदर्दी सां क़तलु थियल नौजवान साहिल कांगरो जे क़तल ख़िलाफ़ मेयर बार जे वकीलनि सदर अब्दुल हलीम बुघियो, जनरल सेक्रेटरी सईद अहमद पंवर, रियाज़ अहमद मैसर, आज़म ख़ासकेली, रिज़वान हैदर दुनियो, रहीम बख्श बुघियो ऐं ॿियनि पारां एहतजाज वाक़े जे केस में मुलविस जवाबदार मथां दहशतगर्दी जा कलम लॻाए खेनि गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणे क़ातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालबो करे छॾियो। जी